SSN न्यूज़ में बलिकार ख़बर शामिल कंदा हलूं सॻियूं मां महरम ख़ान मंगणे जो जी सॻियूं में गौसिया स्काउट फोर्स सॻियूं जे चेयरमैन मुनीर अहमद चन्ना जी अॻुवाणीअ में जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में वॾे तइदाद में आशिकाने रसूल जूं रैलियूं कढियूं वयूं, जेके शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदे सियाल स्टॉप खां गुज़रंदे वॾी गाॾियुनि जी रैली कढी मुख़्तलिफ़ दरगाहनि ते हाज़िरी भरण सां गॾु चादर चाढ़े दुआऊं घुरियूं। दरगाह सखी हाजी शाह सुल्तान जे फ़क़ीर सजाउद्दीन नशीन दीदार हुसैन मंगण तरफ़ां रैलीअ जी आजियां कंदे मथां गुलनि जे वर्खा कई ऐं रैलीअ जी अॻुवाणी कंदड़ गौसिया स्काउट फोर्स सॻियूं जे चेयरमैन मुनीर अहमद चन्ना खे हार पाराए आयल माण्हुनि खे लंगर खारायो वियो। रैलीअ जी अॻुवाणी कंदड़ मुनीर अहमद चन्ना, यासिर खोकर, फ़क़ीर दीदार मंगण, सीनियर सहाफ़ी गुलाब अली सियाल, इशफाक़ अहमद चन्ना ऐं ॿियनि दरगाह हाजी शाह सुल्तान ते चादर चाढ़े मुल्क ऐं आलम इंसान लाइ दुआऊं घुरियूं। जंहिंखां पोइ रैली दरगाह नादिर अली शाह ते पहुती, जिते नातूं चयूं वयूं। ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयानु कयो। जंहिंखां पोइ जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां निकितल आशिकाने रसूल जे रैली मुख़्तलिफ़ दरगाहनि ते हाज़िरी भरे दरगाह हाजी शाह सुल्तान, दरगाह नादिर शाह, दरगाह मोहसन शाह आदिली सरकार समेत मुख़्तलिफ़ दरगाहनि ते हाज़िरी भरे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो शान बयानु कयो ऐं मुसलमाननि लाइ ख़ासि दुआऊं पिणु घुरियूं।